दाखिल कजे थी। मोरो सिंधमा जे तासीं दिलदाब सोमरो जी रिपोर्ट मुताबिक़ तालके मोरो जे ॻोठ टपाल जे रहवासी फाज़ल वल्द अब्दुल्ला बुखियो पंहिंजे बयान में चयो आहे त 1.5 महीनो अॻु मुंहिंजी भेण खे असांजे बिरादरीअ जा माण्हू अगवा करे खणी विया हुआ। अहिड़ी शिकायत इलाइक़े जे चङनि मुड़सनि वॾेरे ऐं ॿियनि खे पिणु ॾिनी हुई, मगर उन्हनि असांजी का बि दाह न वरजाई। बिरादरी तौरु मूं 1.5 महीनो इंतज़ारु कयो, मगर मूंखे कंहिं बि का मुस्बत वरंदी न ॾिनी। असां बि हिकु शरीफ़ ख़ानदान सां तालुक़ु रखंदड़ आहियूं। उन में टपाल ॻोठ वारनि जो को बि किरदारु नाहे। पुलिस बिना जवाज़ टपाल ॻोठ जे सोलंगी बिरादरियुनि ते चढ़ाई कई आहे ऐं उन्हनि जी औरतुनि ते तशदुद कयो आहे। सोलंगी असांजे पाड़े जा आहिनि, उन्हनि जो उन वाक़िए में कंहिं क़िस्म जो किरदारु नाहे। मूं पंहिंजी संगत सां गॾिजी सॼो मामिलो कयो आहे। पुलिस सोलंगी बिरादरी जे माण्हुनि ते बिना जवाज़ कूड़ा केस दाख़िल करे रही आहे। हिन वक़्तु बि पंहिंजी बिरादरी जे वॾेरनि खे चवां थो, पाण फ़ैसिलो कनि, मां फ़ैसिलो ॾियण लाइ तयारु आहियां।